रोहिड़ी के टाउन हॉल में सिंधी सकाफ़ती ॾियारे के सिलसिले में पुरवकार तकरीब कोठाई वई। तकरीब में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि तरफ़ां सिंधी सकाफ़त बाबत टेबलोज़ ऐं तकरीरूं पेश करे दाद हासिल कयो वियो। वधीक तफ़सीला ॾिसूं था एडी गंज जी रिपोर्ट। सिंध जी शाहूकार सकाफ़त ऐं तारीख़ जी क़दामत जो ज़िक्र कजे त पूरी दुनिया में सिंध जी तहज़ीब ऐं ॿोलीअ जो क़दीम ऐं सुहिणी सकाफ़तुनि में शुमार थिए थो। सिंध टीवी नेटवर्क पारां 3 डिसंबर ते सकाफ़ती ईद मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन सिरे हेठि मल्हाइण वारे ऐलान जी मुनासिबत सां रोड़ी शाह लतीफ़ टाउन हॉल में सिंधी सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। जंहिं सुनहरी तक़रीब में स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तकरीरुनि ऐं बेतनि वसीले जॾहिं त शाइरनि अदीबनि पंहिंजी लिखणियुनि वसीले जदीद शाइरी पढ़ी सिंधी सकाफ़त जी बखाण कई। कॾहिं ठारे सूमरे छुरे कुझु अजरक इहा ॾियारी पक त सिंध सकाफ़त जीअंदी। अजरक पाए ओचितो साम्हूं जो आई लतीफ़ जी वाई मूंखे लॻी हू बहू। मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन त हे इन जे करे जो सिंध में जेका न्याणी आहे उनखे हिकिड़े ॿिए दर्जे जी मख़लूक सम्झो वञे थो, हुनखे रिढ ऐं बकरी सम्झो वञे थो ऐं हुन सां ज़ुल्म टोड़िया वञनि था। न्याणियुनि जे तालीम में रुकावटूं विधियूं वञनि थियूं, हुननि जे जीअण में रुकावटूं विधियूं वञनि थियूं। वक़्तु वयो सो वरणो नाहे, जीअरे तुंहिंजी यादि विसारियां सिंधू उल्टो वहणो नाहे। गुल खां ख़ुशबू कीअं जुदा थिए, गुल खां ख़ुशबू कीअं जुदा थिए, दिल खां धड़को छुॼणो नाहे। सिंध जे रागी उस्तादी घराणे सां तालुक़ रखंदड़ नौजवान सिंगर जावेद अली अबड़ो सिंधी गीत ॻाए तक़रीब में शरीक माण्हुनि खे झूमाए छॾियो। कैमरामैन अनवर हुसैन ख़ासकेलीअ सां एडी गुञो, सिंध टीवी न्यूज़, रोड़ी।